नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सदारती रेफरेंस ऐं सुप्रीम कोर्ट बार जी दरख़्वास्त ते 5 रुकनी लार्जर बेंच में ॿुधणी सदारती रेफरेंस में समूरनि धुरियुनि जवाबु जमा कराए छॾियो। अदालत तरफ़ां समूरनि सूबाई एडवोकेट जनरल्स खे नोटिस जारी। अदालत चाहे थी त सियासी जमायतूं आइन जे दिफ़ा लाइ बीहनि। जमहूरी अमल जो मक़सदु रोज़ानो जे मामलनि खे मुतासिर करणु नाहे। सुप्रीम कोर्ट जी मदद लाइ सूबनि खे नोटिस जारी करे रहिया आहियूं। ख़बर न आहे बेइतमादी रिथ ते वोटिंग कॾहिं थींदी। चीफ जस्टिस जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। PTI में पार्टी चूंडूं न आहिनि थियूं। सिलेक्टेड उहिदेदार आर्टिकल 63A तहत वोट ॾियण या न ॾियण जो हुकुम नथा ॾेई सघनि। पार्टी ख़िलाफ़ वोट ते ताहयात नाइली जमहूरियत खे वधीक कमज़ोर कंदी। अदालत पार्लियामेंट जे बालादस्ती ख़तमु करण खां पासो करे JUI पारां सुप्रीम कोर्ट में जवाबु दाख़िल। नून लीग बि जवाब में चयो आहे त आइन जो आर्टिकल 63A ऐं 95 वाज़े आहिनि। हर मेंबर खे वोट जो हक़ आहे। हर मेंबर जो कास्ट कयल वोट बि ॻणियो वेंदो। सदारती रेफरेंस वक़्त खां अॻु ऐं गैर ज़रूरी मश्क आहे। सुप्रीम कोर्ट खे आइन में तरमीम जो न रुगो तशरीह करण जो इख़्तियारु आहे। पीपल्स पार्टी सदारती रेफरेंस खे न ॿुधण जोॻो करार ॾेई छॾियो। रेफरेंस वापसि करण जी अपील। फवाद चौधरी सुप्रीम कोर्ट बार काउंसिल खे नून लीग जे ज़ैली तनज़ीम करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त वकीलनि जी तनज़ीमुनि जो कमु सियासी पार्टियुनि जो औज़ार बणिजणु न पर पंहिंजी आज़ादु हैसियत बरक़रार रखणु आहे। आम वकीलनि अहिड़ियुनि तनज़ीमुनि मां ख़ुशि न आहिनि। नून लीग सोशल मीडिया ते इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाई। सुप्रीम कोर्ट ते मुकमिल एतमाद आहे। उमेद आहे त सुप्रीम कोर्ट मामिलो आइन मूजिबि हल कंदी। दुनिया में बार काउंसिल पाण खे सियासी पार्टियुनि खां मथां रखंदा आहिनि। शतरंज जी रांदि मुख़ालिफ़ दर शुरू कई, असां ख़तमु कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान 27 मार्च ते आवाम खे ॿाहिरि निकिरण जी अपील करे छॾी। मां चाहियां थो त 27 मार्च ते क़ौम मूंसां गॾु निकिरे। मेंबरनि जे ज़मीरनि जूं ॿोलियूं लॻाई पियूं वञनि। ही माण्हू आवाम जे पैसे मां मेंबर ख़रीद करे रहिया आहिनि। कंहिं में हिमत न हुजणु घुरिजे त हार्स ट्रेडिंग करे मुल्क खे नुक़सानु पहुचाए। 30 सालनि खां धाड़ेल मुल्क खे लुटे रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो 27 मार्च वारे जलसे बाबति आवाम खे पैगाम। चयाईं धाड़ेलनि जो टोलो मुल्क जो पैसो लुटे ॿाहिरि मोकिले रहियो आहे। असां बुराई सां न पर चङाईअ सां गॾु आहियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद वक़्त खां अॻु चूंडूं करण जो इशारो ॾेई छॾियो। सुभाणे का बि हरकत थिए त उनजी ज़िम्मेवार घरू वज़ारत न हूंदी। नून लीग रूट बाबति का बि दरख़्वास्त न ॾिनी। अपोज़िशन पंहिंजे विछायल ॼार में फासी चुकी आहे। 27 मार्च ते इस्लामाबाद में आवाम जो समुंड हूंदो। पाकिस्तान जे फ़ौज ऐं अदलिया दूर रस सोच रखे थी। अॼु खां सुठियूं ख़बरूं अचणु शुरू थी वेंदियूं। पार्टियूं तब्दील करण सां इज़त न आहे मिलंदी। चूंडूं जल्दी बि थी सघनि थियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। चवे त वज़ीर आज़म इमरान ख़ान 27 मार्च ते परेड ग्राउंड में तारीख़ी जलसे खे ख़िताबु कंदो। जॾहिं जमहूरियत अॻिते वधंदी आहे त मसइला बि गॾिजी हल करणा पवंदा आहिनि। असांजा नाराज़ अॻवान हिननि वटि आहिनि त नून लीग जा नाराज़ अॻवान बि असां वटि आहिनि। वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾिए या न उन सां फ़र्क़ु नथो पए। चाहियूं था त इमरान ख़ान पार्लियामेंट में अचे ऐं खेसि शिकस्त मिले। तकलीफ़ ॾींदड़ लफ़्ज़ इस्तेमालु कया पिया वञनि। PP अॻवान ख़ुर्शीद शाह जो बयानु। चवे थो उन्हनि सां इत्तेहादी गॾु हुजनि हा त अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाइनि। सूबाई सलाहकार मंसूर वसाण जो चवणु आहे त मुल्की सियासत लाइ 3 ॾींहं अहम ऐं ॾुखिया आहिनि। पंहिंजा माण्हू ई इमरान ख़ान जो साथ छॾे रहिया आहिनि। JUI जो लॉन्ग मार्च कराची खां रवानो थी वियो। मौलाना राशिद महमूद सुमरो जी क़यादत में लॉन्ग मार्च हैदराबाद लाइ रवां दवा। सिंध हाई कोर्ट तरफ़ां IG सिंध लाॻापियल DIGs घरू खाते सिंध ऐं ॿियनि खे नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ नयुनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत धुरियुनि खां 1 महीने अंदरि रिपोर्ट तलब करे वरिती। कोरोना वायरस विघे फ़ौतुनि जो अंगु 30,330 थी वियो। 24 कलाकनि दौरान 210 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 0.69% रही।
ॾखण जी सजाद कॉलोनी जो रहवासी मासूम ॿारड़ो रांदि कंदे पाणी जे तलाउ में किरी ॿुॾी फौत थी वियो। गौसपुर जे मस्जिद मोहल्ले में नींगर बीठल पाणी जे तलाउ में ॿुॾी फौत ख़ालिद हुसैन जो लाश 2 कलाकनि खां पोइ हथ कयो वियो। पनो आकिल भट्ट सां जवाबदार कार ऐं इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी पंहिंजे सोट खे क़तल ऐं माउ खे ज़ख़्मी करे छॾियो। जवाबदार इमरान चाचड़ कार ऐं इल्ज़ाम हेठि सोट खे क़तल ऐं माउ खे ज़ख़्मी कयो। हैदराबाद में नाराज जेल रोड ते ट्रक जे टकर में हमराह फौत थी वियो। फौती जी सुञाणप तालिब हुसैन तौरु थी। गुलामुल्ला में निगरी सां जवाबदारनि पारां मुबैना तौरु ज़्यादती, डॉक्टरनि पारां निगरी सां ज़्यादती जी तस्दीक। मरसूं सिंध न ॾेसु जो नारो हणंदड़ सिंध जे सूर्य किरदार शहीद होश मोहम्मद शीदी खे विछड़े 179 वरे अवियामे विया। होश मोहम्मद शीदी अंग्रेज़ फ़ौज सां बहादुरी ऐं दिलेरी सां विढ़ंदे 24 मार्च 1943 में दुबई जे मैदान में शहीद थी वियो। ऐं सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे 770 उर्स जे आख़िरी ॾींहं जी धमाल। अॼु शाम जो मलाकड़ा ग्राउंड में मल जा शानदार मुक़ाबिला थींदा। राति जो शहबाज़ ऑडिटोरियम में मौसीक़ी जी महफ़िल थींदी। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया।